अस्सलामुअलैकुम GRP न्यूज़ लाइक कयो सब्सक्राइब कयो। मोरो में जेको पुरअमन धरणो लॻायो वियो बाईपास ते जेको सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं कारपोर्ट फार्मिंग जे नाले ते ज़मीननि खे नीलाम करणु ऐं उन धरणे जे मथां पुलिस शदीद शेलिंग कई, जंहिं में ज़ाहिद लिगारी शहीद थी वियो, इरफान लिगारी सख़्त ज़ख़्मी हुयो, 12 कारकुन भी ज़ख़्मी थिया, जंहिं में इरफान लिगारी हैदराबाद अस्पताल में दम ॾिनो आहे ऐं उन जो लाश खंबे गुम कयो वियो आहे। 20 खां वधीक कारकुन भी गिरफ़्तार कया विया आहिनि। ज़ियाउल लंजार जे घर खे जेका बाह लॻाई वई आहे उन जी जेका FIR आहे GDA अॻुवाण मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई, बाज़ मोहम्मद सियाल, गाज़ी लिगारी, बाहवली लिगारी, एजाज लिगारी ऐं सिंध सभा जे अॻुवाण ते बि FIR दाख़िल कई वई आहे ज़ियाउल लंजार जे घर जी।